एक बस तेरे तू बगैर सजना, सारियां नू कहंदी रही मैं गैर सजना। एक बस तेरे तू बगैर सजना, सारियां ॾिस ख़्वाब न ख्याल कीअं पंहिंजो इश्क थी वियो, कीअं पंहिंजो मेलो मची वियो, कीअं वरी कोरठनि में निकाह थी वियो। हाणे रुॻोला अगरि तुंहिंजा माइट राज़ी थियनि को असांखे तोहफ़ज़ ॾे असांखे, हा न। हा मोबाइल ॾिस केॾी भली तोखे मूं वठी ॾिनी। हा हलो दोस्तो, जीअं त हिन अनमोल जोड़ीअ सां तव्हांजी मुलाक़ात करायूं था, हिकु वेवड़ीअ ते प्यार थी वियो। वाह वाह। हिन मूंखे फ़ोन करे चयो, अनवर आजाणे मूंखे फ़ोन करे चयो त बादशाह साईं मूं वेवड़ियूं पे विरायूं हिकु दरगाह ते, ॿियनि खे 2 पे ॾिनमि, हिन खे 4 ॾिनमि ऐं असांजो प्यार थी वियो। ऐं असांखे हिकु रिपोर्टिंग जे हिसाब सां न्यूज़ हला जीअं असां ते को बि हमिलो न थी सघे ऐं असां तहफ़ुज़ रही सघूं। जी तव्हांजो किथे मुलाक़ात थी? बाबा रेवड़ियूं थोरी उहो किठ मिठा मूं तोखे चया, तूं वरी भुलिजो वञी साहब ईअं न कर न। बाबा साम्हूं पे मिठाई विराई खिठ मिठा, सभिनी खे हिकिड़ो हिकिड़ो ॾिनमि, हिन खे ॾिनमि 4, हीअ थी वई मूंसां तयार। पोइ वरी असांजो थी वियो प्यार। पोइ असां वञी कोरठ में निकाह कयोसीं। हाणे निकाह खां पोइ हिन जा माइट वरी छिता थी पिया आहिनि। हाणे असांजे पोयां असांखे हाणे तोहफ़ खपे, असां ते हाणे महिरबानी कयो। जीअं त ॿुधाए था छॾियूं सभिनि खे त महिरबानी करे हिननि खे असां हुकूमत खे अर्ज़ु था कयूं त हिन खे अनमोल जोड़ी जेकी कुदरती चवंदा आहिनि त रिश्ता आसमान ते ठहंदा आहिनि ऐं ख्वार ज़मीन ते थींदा आहिनि। हीउ ॾिसो था रिश्तो ठहंदो त आसमान ते आहे, पर ख्वार ज़मीन ते थींदो आहे। जीअं त असां हुकूमत खे अपील था कयूं त महिरबानी करे हिन जोड़ीअ खे तहफ़ुज़ ॾिनो वञे। ऐं ॿियो वरी सिंध पुलिस खे चऊं था त हिन खे को बि नुक़सानु पहुतो त हिननि खे तहफ़ुज़ ॾिनो वञे। जीअं त छड़ण लाइ ख़ुशख़बरी, महिरबानी करे छड़ा बि इहो फार्मूलो आज़माइनि ऐं हिन ॻाल्हि ॿुध सभु कंहिंजा इहे नसीब कोन हूंदा आहिनि। इहो मुंहिंजो भाॻ खुलियो आहे 3 खिठ मिठनि ते, मथां तूं कंहिंखे खिठ मिठाई उछले ॾे को हाणे पादर न। असां छड़नि खे चवंदासीं तव्हां बि आज़मायो, थी सघे तव्हांजो बि भाॻ खुली पवे।